सजण मेमण हथ न अचण ते हनीफ मेमण खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस पारां कार्रवाई कई वई आहे। ज़हनी माज़ूर नौजवान जी तज़लील वारो केस बाबति तव्हांखे ॿुधायूं पिया। पुलिस DHO ठटो हनीफ मेमण खे गिरफ़्तार करे वरितो आहे। बिल्कुलु नाज़रीन, पुलिस DHO खे गिरफ़्तार करे वरितो आहे। केस में मुलविस DHO जो पुटु सजण मेमण हथ न अचण ते हनीफ मेमण खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ज़हनी माज़ूर नौजवान जी तज़लील वारे केस बाबति तव्हांखे ॿुधायूं पिया। पुलिस DHO ठटो हनीफ मेमण खे गिरफ़्तार करे वरितो आहे। केस में मुलविस DHO जो पुटु सजण मेमण हथ न अचण ते हनीफ मेमण खे गिरफ़्तार कयो वियो आहे। वधीक तफ़सील लाइ राब्तो कयो आहे ठटे मां KT न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही सां। जी महबूब, अपडेट कजो। जी, कुछ तेज रात में छठे शहर में ज़ही तौर ते मुतासिर जेको आहे मौजूद नौजवान मौसम सफ़ी कतरी वारे केस में अदालत पारां टिनि जेके मुख्य जवाबदार आहिनि जेके पूरी ज़मानत ते हुआ उनजी ज़मानत रद्द थियण खां पोइ पुलिस जा मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा जारी आहिनि। थोरी देरि अॻु में छठे ज़िले जे पुलिस जी मुख़्तलिफ़ थाननि जी गॾियल पुलिस जेका कार्रवाई कई आहे DSP हेडक्वार्टर ठटो जुमा खान साहब जी अॻवानी में मकली ते DHO ठटो जे घर ते DHO ठटो डॉक्टर हनीफ मेमण पुटु सजण मेमण जेको इन केस में मुख्य जवाबदार आहे उनजी गिरफ़्तारी लाइ चढ़ाई कई हुई। छापो हयो वियो, सर्च कयो वियो घर बंगले जो जिते जवाबदार सजण मेमण जी न मिलण ते संदसि वालिद DHO ठटो डॉक्टर हनीफ मेमण खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे जंहिंखे नामज़द मुंतक़िल कयो पियो वञे। जॾहिं त छठे मकली ते मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा आया पिया वञनि। डिस्ट्रिक्ट सीजन ठटो जी अदालत अॼु सुबुह केस में मुख्य जवाबदार जेको ज़हनी मज़ूर नौजवान जे तशद्दुद ऐं तज़लील वारे केस में जवाबदार DHO जे पुटु सजण मेमण ऐं संदसि साथियुनि आमिर मेमण ऐं उन सां गॾोगॾु उनजे टे साथी जेको आहे मुर्तज़ा खुश्क उहे टिनी जेके अदालत में पेश न थियण ते ज़मानत रद्द करे छॾी हुई। जंहिंखां पोइ पुलिस पारां फंड गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा आया पिया वञनि। छठे ऐं मकड़ी ते छापा आया विया आहिनि पर DHO ठटो जे बंगले ते मकड़ीअ ते चढ़ाई कई वई। छापो हयो वियो छठे दादेची दारो ऐं मकड़ी ऐं मुख़्तलिफ़ थाननि जी पुलिस जी वॾी नफ़री जेका आहे DSP हेडक्वार्टर ठटो जुमा खान साहब जी अॻवानी में छापो हुयो जिते सर्च कयो वियो जिते जवाबदार जे हथ न अचण ते संदसि वालिद DHO ठटो हनीफ मेमण खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे जंहिंखे नामज़द हंधि मुंतक़िल कयो पियो वञे। जॾहिं मुख़्तलिफ़ हंधनि ते जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापा आया पिया वञनि। ज़रियनि मूजिबि जेके ॿई टई जवाबदार आहिनि उहे त घर खाली करे नामज़द हंधि फ़रार थी विया आहिनि जिन जे घरनि ते ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते छापनि जो हिन वक़्तु सिलसिलो जारी आहे। हिन केस में टिनी जवाबदारनि जेके सजण मेमण ऐं संदसि ॿिनि साथी जेके मुख्य केस में जवाबदार उन्हनि जी अदालत ज़मानत उबूरी मंज़ूर कई हुई जेका अॼु सुबुह उन्हनि जी ज़मानत रद्द करे छॾी। जिन जे ॿ साथी जेके आहिनि उहे अॻु में हिन केस में गिरफ़्तार थियल आहिनि। पुलिस रिमांड ते पुलिस जे जांच हेठि आहिनि ऐं उन केस में अहम अॻुराई अॼु सुबुह उन वक़्तु थी जॾहिं पुलिस जांच दौरान अहम इंकशाफ साम्हूं आयो त DHO जो पुटु जेको सजण मेमण उन केस जो मुख्य जवाबदार आहे जंहिं नौजवान मुतासिर ज़हनी मज़दूर नौजवान सां ज़्यादती करण जी कोशिश कई आहे ऐं उन सां गॾोगॾु उनखे तशद्दुद जो निशानो बणायो ऐं हिकु सरकारी जेका नंबर प्लेट वारी गाॾी जेका DHO ठटो जी सरकारी गाॾी ॿुधाई वञे थी उहा हिन वारदात में इस्तेमालु कई वई जंहिं करे पुलिस जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ ऐं सरकारी कार जेका आहे उनखे हथु करण लाइ छापनि जो सिलसिलो शुरू करे छॾियो आहे। हिन वक़्तु जेके नाज़रीन, शिकारपुर मां अव्हांखे ख़बर ॾींदासीं जिते कोरोना वायरस जा वधीक 4 केस साम्हूं आया आहिनि। मुतासिरनि जो अघु वधी